इंसानी हक़नि जे आलमी ॾियारे 12 डिसंबर जे हवाले सां सकरन जे ॻोठ तगियो ख़ान भुट्टो जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में शानदार जागरता प्रोग्राम मुनक़द कयो वियो। प्रोग्राम जे मेज़बान ऐं स्कूल जे हेडमास्टर ख़ैर मोहम्मद लाखो प्रोग्राम में ॻाल्हाईंदे चयो त आलमी सतह ते इंसानी हक़नि जे हवाले सां जुड़ियल कानून ऐं क़ाइदनि मूजिबि हक़ जेके चार्ट मुताबिक़ पूरी दुनिया में लागू आहिनि उन्हनि में हर माण्हूअ खे बराबरी, अमुन, इंसाफ़, सिहत, तालीम, इदारे राय जी आज़ादी, इज़त, वक़ार ऐं सालिमियत शामिल आहिनि। हिन चयो त सुधरियल मुल्कनि में उन ते अमल कयो वञे थो जॾहिं त असां उन बुनियादी हक़नि खां महरूम आहियूं। हिन वधीक चयो त आलमी हक़नि मूजिबि रहणी करणी, उथड़ी वेहणी समेत घुमण जी आज़ादी बि उनजो हिसो आहे। हिन मुतालबो कयो त असांखे बि क़ौमी ऐं बैन अवी सतह जे सरगर्मियुनि में हिसो वठण जी आज़ादी हुअणु घुरिजे। माण्हुनि जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुअणु घुरिजे। अदल ऐं इंसाफ़ जा ज़रिया आसान हुअणु घुरिजनि। वसीलनि जी मालिकी ऐं मुनसिफ़ाणी विरछवे कानून मूजिबि हुअणु घुरिजे। जागरता प्रोग्राम में उस्ताद सद्दाम हुसैन मंगसी, सरमद नूह जमाली, ख़ालिद भुट्टो ऐं अली गुल भुट्टो पिणु मौजूदु हुआ। आख़िर में स्कूल जे शागिर्दनि मुकमल ॼाण हासिल थियण खां पोइ हथनि में प्ले कार्ड खणी स्कूल अंदर ई पंहिंजनि बुनियादी हक़नि जे पूराव जो मुतालबो कयो ऐं नारेबाज़ी पिणु कई। हिननि मुल्क जे वागधड़नि समेत इंसानी हक़नि जे आलमी तनज़ीमुनि खे पिणु अपील कई त हू सिंध ऐं सिंध में वसंदड़ माण्हुनि जे बुनियादी हक़नि बाबति ॻाल्हाइनि ऐं क़दम खणनि।